1846 खां 1871 ताईं मशहूरु आफ़ीसर लेफ्टिनेंट कर्नल थाईराइट हैदराबाद ज़िले जो पॉलिटिकल सुपरीडेंट मुक़ररु थियो। 1829 में जॾहिं नगर पार्कर जे सोडन अंग्रेज़नि ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो त सभु अंग्रेज़ बम्बईअ खां कराचीअ ताईं सोडन जे ख़िलाफ़ु थी विया। नंगर पार्कर में जंग लॻी जंहिंमें सोडन खे शिकस्त आई। हू गिरफ़्तार थिया। उन्हनि में लादो सिंह बि गिरफ़्तार थियो हो। लादे सिंह जे नौजवान पुटु ओढे सिंह थाईराइट ते हिकु ॻोठ में हमिलो करे ॾिनो। थाईराइट शामियाने मां भॼी वञी अची हिकु मक़ामीअ जे घर में घिड़ी खलनि जे हेठि लिकी वियो। अहिड़ीअ तरह पंहिंजी जान बचाइण में कामयाबु थियो हो। इहो थाईराइट ई हो जंहिं पुलिस लाइ ॻाढ़े पटके जो रवाजु विधो हो।